खुशखबरी 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 द सुप्रियर मॉडल स्कूल आदलपुर में दाख़िलाऊं जारी आहिनि। बेहतरीन क्लासरूम, बेहतरीन माहौल ऐं सुठी तरबियत हेठि सुठनि उस्तादनि जी निगरानी हेठि स्कूल में दाख़िलाऊं जारी आहिनि। द सुप्रियर मॉडल अव्हांजे ॿार जे बहितर मुस्तक़बिल जो मुहाफ़िज़ सुप्रियर मॉडल स्कूल आदलपुर। सुप्रियर मॉडल स्कूल आदलपुर हमेशा जिया अव्हां के सहूलतूं मुहैया करण लाइ कोशिशां। बेहतरीन तालीमी माहौल सां गॾोगॾु कंप्यूटर क्लासिस ऐं कोर्सिस जी सहूलत ऐं अव्हां जे मुश्किलातनि खे मज़ीद आसान बनाइण लाइ ट्रांसपोर्ट जी सहूलत पिण मुहैया करे रहियो आहे। क्लास नर्सरीअ खां 6 क्लास लाइ साल 2020-2021 लाइ दाख़िलाऊं जारी आहिनि। वधिक राब्ते लाइ 0315424606। स्कूल जी एडवर्टाइज़ ऐं ॿियनि एडवर्टाइज़नि लाइ या वीडियो एडिटिंग लाइ असां सां राब्तो करे सघो था। वीडियो एडिटिंग लाइ राब्तो कंदा सचल प्रेस क्लब आदलपुर, एडिटर माजिद अली कलवड़ 0313 0073004 ते राब्तो कंदा।